त दिल में वायदो कयो मौला गंज थी वियो हाणे चोरी को न कंदुस। अगर शराब पींदा हो अच वायदो कयो मौला हाणे को न पींदुस। अगर कूड़ हणदा हो अच वायदो कयो मौला हाणे को न हणदुस। अगर कंहिंजी गरीब जी दिल आज़ारी कंदा हो अच वायदो कयो त मौला को न कंदुस। अगर नमाज न पढ़ंदा हो अज वायदो कयो ओ मुझा करीम रब अज तुझो सुनो कुरान करीम बुधो थो ओ मुझा अल्लाह पांजे महबूब जे सदके महशर जे मैदान में असा के बुछड़ो ऐ ख्वार न कजा। मुझा मौला जो वायदो था कयूं अज का वठी असा नमाज सच्ची दिल सा पढ़ंदासी। वायदो करण तुझो कमा माफी ॾियण मुझे करीम रब जो कमा। तुझा मुझा गुनाह घणा न आहिनि याद रखी छॾ। न तुझा मुझा गुनाह घणा आहिनि न वरी नेकियूं घणियूं आहिनि पर जेका तौबा उनखे अल्लाह वॾी इज्जत ॾिनी आहे। छा तव्हां सां न ॿुधो आहे उन हज़रत मूसा कलीमुल्लाह जे उम्मतीअ जो हाल जेको बनी इसराइल कौम वारो हुयो। अल्लाह जे ज़ात बाबरकात जो सजदो अदा को न कंदो हुयो। रब्बे ज़ुल जलाल जे नाले खां ॾाढो गाफ़िल परे हूंदो हुयो। अचे उन बनी इसराइल कौम ते अज़ाब कड़कियो। ज़मीनुनि जा पानी सुकी वया ज़मीनुनि जा जर बदली थी वया आसमान मां मींहुं वसण खुटी वयो ज़मीनूं सुकण लगियूं। बनी इसराइल जी कौम हज़रत मूसा कलीमुल्लाह वट आई ऐ अल्लाह जा सुहिणा नबी अल्लाह जे दरबार में हथड़ा खण अल्लाह को मींहुं वसाए हाणे त असांजा माल मता भी मरण जे कंधीअ ते पहुची वया आहिनि। अल्लाह जे सुहिणे कलीमुल्लाह अल्लाह जे दरबार में हथड़ा खया ओ मुझा करीम रब मुझे हिन उम्मत जे मथा बारिश खैर जी वसा। अल्लाह जे तरफ खां जवाब मिलियो ऐ मुझा सुहिणा कलीम हिन तुझे कौम जे अंदर हिकड़ो अहिड़ो त गुनहगार आ जेसिताईं उहो ॿाहिरि न निकिरंदो तेसीं मां अल्लाह मींहुं को न वसाईंदुसि। अल्लाह जे नबी ऐलान कयो सॼी बनी इसराइल कौम मैदान में गॾु हुई। अल्लाह जे नबी ऐलान कयो जेसिताईं बदकार ॿाहिरि न निकिरंदो तेसीं रब तो चवे त मींहुं को न वसाईंदुसि। अञा को निकितो ई कोन हुयो ईअं ई अची कड़कन सां मींहुं पयो। अल्लाह जो नबी बि हैरत में दुनिया सॼी बि हैरत में। हज़रत मूसा रोई दुआ घुरी मौला तू राहिमीना रहम कंदड़ा मगर अञा को बदकार निकतो ई कोन्हे। मुझा मौला हेडी खैर जी बारिश वसी वैया। जवाब मिलियो ऐ मुझा मूसा गौर सां ॿुध ॻोठ गुलाम हैदर मल्लाह जे पट ते वेहण वारा हज़रत मूसा कलीमुल्लाह के जवाब मिलियो ऐ मुझा कलीम जंहिं गुनहगार जे करे मां अल्लाह ही अज़ाब नाज़िल कयो हो अज उन गुनहगार जे दुआ जे करे मां रब मींहुं रहियो हां। लतीफ सरकार दाह कई चेथो मादी थी न मारुई मादी थी न मारुई अल्लाह तुझो अल्लाह जो आगे सवन बधन जा दुखड़ा एक लहज़े मंझलागे ओहो ही मालिक आगे जेको माग पहुंचाई दुई मारुई।
तुझा गुनाह हज़ारे हुजन, तुझू खताऊं हज़ारे हुजन, पर जिंदगी में तौबा कर, वक्त मिलियो थई तौबा कर। अल्लाह जे नबी अर्ज कयो, सुने मूसा कलीमुल्लाह, मौला झट में छा थी वयो, रब जो जवाब बुध, ऐ मुझा सोना कलीम, जदे तो ऐलान कयो उन गुनाहगार मां अल्लाह जे आलो कंधड़ो हेठ करे, ज़ारो कतार रोई करे दुआ घुरी। ओ मुझा सोना करीम रब, ओ मुझा मिठड़ा करीम रब, सजी जिंदगी मुखे बनी इसराइल कौम में खुआर कोन कयो थई। ओ मुझा मौला, ओ मुझा करीम रब, अज तुझे दरबार में वास्तो उन मिठड़े महबूब जो थो दिया, जंहिंजे करे हिन कायनात के सजायो थई। ओ मुझा अल्लाह साईं, मुझा ऐब उघाड़ा न कर, पंहिंजे यार जे सदके मुखे मुआफ़ी दे। ऐ मुझा सोना मूसा, जॾहिं मुझे महबूब जे दामन में हथड़ो विझी करे मुखे पंहिंजे पीरीअ जो वसीलो ॾिनई, मां अल्लाह पंहिंजे यार जे सदके न रुगी हिन खे मुआफ़ करे छॾियो, पर हिन जे दुआ जे करे मां रब सभिनी ते रहमत जो ककर भी वसाए छॾियो आ। ऐ मुसलमान, जेकॾहिं बनी इसराइल कौम जो शख्स सुने महबूब रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दामन में हथड़ो विझी करे दुआ घुरे, त मुझो अल्लाह उन जा न रुगी ऐब ढके पर रहमत जो ककर वसाए। तू असां त सुने महबूब जा उम्मती आहियूं या न आहियूं? ए नौजवान, ए नौजवान, खास करे नौजवान जेके अजकल स्कूलन कॉलेजन में पढ़न था, तमा उनन जो हाल दिसो नौजवानन जो। इन टिकटॉक ते सजो ॾींहुं गैर जरूरी मोबाइलन ते अब्बे अम्मा जो कदर नाहे, अब्बे अम्मा जो अदब नाहे, पढ़ाई सां शौक नाहे, सजो ॾींहुं फुजूल पंहिंजी जिंदगी गुजारण जे पोयां नमाज के मजाक समझण, दीन जे ॻाल्हियुनि ते ठठो समझण, उन्हनि खे अॼु ॾींहं ताईं इहो एहसास नाहे, इहो ॾोह उन्हनि ॿारनि जो नाहे, उहो तो असां अब्बे अम्मा जो इहो कसूर आहे। अगर अब्बो अम्मा अल्लाह जे खौफ में जिंदगी गुजारिन, अब्बो अम्मा हलाल जी रोज़ी पंहिंजे बच्चन खे खाराइन, सवाल ही पैदा नथो थिए त जंहिंजो बच्चो हलाल जे रोज़ीअ ते पलजे ऐं उहो ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जो दीवानो न थिए। ये अजकल जेको तुंहिंजो असांजो नौजवान बिगड़ी चुको आहे, ये उन जो कसूर नाहे। इन के जॾहिं पंहिंजो औलाद ॾझा ॾींदो तॾहिं उन खे क़दर थींदो। ये जेको तुंहिंजो असांजो अंदर सड़ी रहियो आहे, तावीज़न वारा वारो कर, छोरो मुआरो हथन मां निकिरी वियो आहे। ओ ख़ुदा जा बाना, तावीज़न वारो पाण हथन मां निकितल आहे, तोखे छा लिखी ॾींदो? अगर पंहिंजे बच्चे खे राहे रास्त आइणो थई त मुसल्लो विछाए ॻोढ़ा ॻाढ़ रब जे दरबार में रो, रब बेड़ो पार करे। याद रख मुझा दोस्त अजीज, अक्सर बेशतर हिकड़ी गाल करे, अल्लाह जे मखलूक जे आदो आणी दोहा। एकड़े बादशाह के बीमारी लगी वई, बादशाह बीमार थी वयो, बीमारी बादशाह के न पई छड़े, हकीमन तबीबन जूं दवाऊं आयो, बादशाह जे बीमारी छड़न जी गाल न कई। नेक बादशाह होयो, उन जे दिल में ख्याल आयो, जेका बीमारी दवाउन सा नथी छड़े, यकीनन इहा बीमारी कहीं न कहीं जे दुआ सां रब दूर करे छड़ी दो। ये तो असांजे पाकिस्तान जा बादशाह कोन होया जो दाह करे चवन पाकिस्तान में इलाज कोने, बांग्लादेश था वञो, इंडिया था वञो, लंडन था वञो, अमेरिका, हा वञो अमेरिका लंडन वञो, तुंहिंजो इलाज लंडन ऐं अमेरिका में, दीवानन जो इलाज ख़ुदा जे दरबार में हिते ही मौजूद। उन बादशाह ऐलान कयो पंहिंजे बादशाही जे अंदर त जेको हकीम आहे या नाहे, रुगी दवा ठाहे खणी अचे, दवा मुखे फायदो दे या न दे, जेका दौलत घुरंदो उहा ॾींदो वींदो सांसे।
बादशाह के पकही त गरीब ईंदा गरीबन जो कतारूं लगी वयूं के वणन जा पन घोटे आया के जेका शे हथ में आई कूड़ जी दवा ठाहे आयो उन बादशाह जे खजानन जा मुंह खुली वया सब के गंज मिलंदो वयो हिकड़ी अल्लाह जी बानी उन बादशाही में रहण वारी बेवह औरता जेके अल्लाह हिकड़ो पुटड़ो दिनो आ उन पुटड़े चयो ओ मुजी जी जल अम्मा ओ मुजी मिठड़ी अम्मा बादशाह ऐलान करे छड़ियो आ सबको दवा खणी वनी मुंह घुरी दौलत वठियो थो अचे अमड़ जी जल मुखे भी इजाजत दे त मां भी दवा खणी वना बादशाह का पैसा वठी अचा त दुखन जा ॾींहं खत्म थियन उन अमड़ जी जल जवाब ॾिनो गौर सां ॿुधो उन मां जवाब ॾिनो ऐ मुंहिंजा बचड़ा सॼी ज़िंदगी मूं कॾहिं बि तोखे हराम जो लुक़्मो कोन खारायो आ मां भी हिकमत कान थी जाना तू भी हिकमत कोन थो जानी ये धोखो करणो अल्लाह के कोन वणदो आ हराम जी रोज़ी असां के कान खपे इहा भुख ऐं दुख भलो आ हराम जे हिकड़े टके खां भी खुदा पाजे पनाह में रखे अमड़ बच्चे के जवाब दिनो बचड़ो जिद करे भी रहो अम्मा इए न कर सब मानू अमीर थिया तू असा कंगाल रहजी विंदासी रोवण लगो जदे बचड़ो रोवण लगो मां हुंदिया अमड़ मजबूर थी पे बचड़े ने निहारे चवे थी ओ मुझा शहजादा बचड़ा भला हिकड़ो कम कर जी मुझी जी जल अम्मा अजो की रात मुखे छडे दे मां वायदो थी कया सुबह जो तोखे दवा दींदस ऐं दवा भी इंशाअल्लाह ताला अहड़ी दींदस जो बादशाह खाइंदो वींदो रब उन जा दर्द दूर करे छडींदो जडे हिक मां पांजे बचड़े के इहा तसल्ला दिनी उन पांजे दोस्तन यारन के चयो तव्हां भी दवाऊं खणी विया हो सुभाणे मुजी भी दवा दिसजो मुजी अम्मा मुखे दवा ठाहे दीदी नंढड़ो बार इशा जी नमाज पढ़ी सुम्ही पयो बचड़ो सुम्ही पयो अमड़ उठी मुसल्लो विछाए अल्लाह जे दरबार में नफिल शुरू कया रोवण शुरू कयो मुझे मदीने जे मीर ते दुरूद पढ़न शुरू कयो दुरूद पढ़दे पढ़दे रोई चवे थी ओ मुझा करीम रब मानी तुझी उम्मतानी मदीने वारे मीर जी ओ मुझा करीम रब कदे भी हराम जो लुक़्मो कोन खाधो आ बचड़े के कोन खारायो आ ओ मुझा मौला अज अगर मां बचड़े जे मोहब्बत में को हराम जो लुक़्मो खाई वेठस कयामत जे ॾींहुं अम्मा फातिमत ज़हरा के कहिड़ो मुंह खणी ॾेखारी दसे इहा बि अमड़ हुई अदा इहा भी ॻाल्हि इहा केर हुई लतीफ सरकार एड़न अमड़न के सॾु करे चयो भली जायूं मायरूं भली जायूं मायरूं अदा सदियूं सालिहन महशर जे मैदान में अदा तनीदा जमिलन बाकी बिन बेचारिन त ओ जागाई अजाया कया ऐ मुझा मुसलमान भा ऐ मुझा सुना भा याद रखी छदे सजी रात अम्मा मुसल्ले ते बैठिया मुसल्ले ते रोई पंहिंजे करीम रब के सजड़ा करे रहिया सजड़ा कंदे कंदे मुझे मुस्तफा ते दुरूद पढ़दे पढ़दे अमड़ जी अख सा अख लगी वई होदा अम्मा आमिना जे लाल हसनैन करीमैन जे बाबे मुझे मदीने
दीन जे ताजदार दीदार कराए फरमायो ऐ अल्लाह जी बानी फिक्र न कर तुझा गोढ़ा मुझे करीम रब कबूल करे छड्या ने रुगी मिटड़ी वेढ़े ॾियण तुझो कमा बादशाह के शिफा ॾियण मुझे करीम रब जो कमा ऐ मुसलमान थोड़ी तकलीफ थी जे भज तावीज़ वार थियो छा है ताके छा पंहिंजे पोइ रखे कहिड़ी लाइन ते वठी था वञो वक्त मुख्तसर अबा ख्याल कर तफसील में मां नथो वञा बस एतिरो तव्हांखे चवण चाहियां थो त खुदा जा बाना हा तावीज़ उन खां वठो जेको तव्हांखे परेशान न करे परेशान थी अॻे ई वञी पहुतौ हुन अॻे ई चई छॾियो चङो थियो पहुते न त तुंहिंजो हेठियो धड़ सुकी वञे बड़े वा बुज़ुर्ग जे हेठियो धड़ मुंहिंजो सुकी वञे एतिरी तोखे ख़बर पवे थी बुधा तुझे घर जो हाल चाहे करे इहो भी मालूम कर धोखेबाजन खां बचो इन तावीज़न जे चक्करन खां बचो दुख सुख जिंदगी जी सूहा दुख सुखन जी सूह घोरिया सुख दुखन री मुश्किल घड़ी अचे मुसल्लो विछाए अल्लाह जे दरबार में रोई नफल पढ़ मदीने दे मुहड़ करे मुझे मुस्तफा ते दुरूद पढ़ के अल्लाह जे सालेह कामिल वली दे हलियो वञ उन्हें का हथड़ा खड़ा मुझो रब तुझी मुश्किलात आसान करे छॾींदो बचपन भी ने तावीज़न वारन खा टाइम थोरो आ मुझा दोस्त अजीज मुझे सुने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे जात उन अल्लाह जे बानड़ी के दीदार करायो जदे दीदार थी दो आ त बेड़ो पार थी दो आ सुबह जो सवेर पांजे बचड़े के सडो करे चवंदिया ओ मुझा जानी उठी नमाज पढ़ हा मुझी जी जल अम्मा बचड़े अम्मा सा गद नमाज पढ़ी अमड़ उनके दवा दवा केड़ी हुई मुसल्लो मथे करे मिट्टी जो जड़ो खड़ी पन्ने में वेड़े चवे थी बच्चा खड़ी वञ बच्चो पुछण लगो ओ मुझी जी जल अम्मा अगर बादशाह कीमत पूछे त कीमत छा बुधाया जी जल अमड़ जवाब दिनो ऐ बच्चा जदे बादशाह तो का सवाल करे त कीमत केतरिया उनके जवाब दी जा बादशाह मुझी अमड़ मुखे पहरी तू दवा खा रब तोखे शिफा दे तुझा दर्द खत्म थी वजन पो जेको दिल चवई ओहो दई छड़ जा चो त अल्लाह जे जात ते तवक्कल हुई मदीने वारे मीर जे हुक्म ते कामिल यकीन होयो एक मां बचड़े के मोकलियो बचड़ो वनी कतार में बीठो बादशाह वट जदे नंढड़े जो नंबर आयो बादशाह निहारियो ॾिठई बचड़ा त ॿिया भी घणा पर हिन जे चेहरे में नूर निरालो उन बचड़े जे चेहरे दे नूर दे दिसी करे बादशाह हथड़न खा वठी करे उन जे पेशानी के चुमंदो आ दवा वठी करे चोंदो बुधा तो के पैसा घणा खपन निहारे चोंदो को न खपन बादशाह चयो है दवा आंदी थे चवे तो आंदी थम पैसा छो न तो घुरी चवे तो मुझे जी जल अमड़ मुखे मनो कया कह मनो कया जी जल अमड़ मुखे मनो कया ए नौजवान याद रखी छड़ जा जेको पांजे जी जल अम्मा जो चमण वठदो आ मुझो अल्लाह उनके दुनिया में इज्जत वारो करे छडींदो आ जेको पांजे दिल पर बाबा साईं जो अदब कंदे पांजे दिल पर पी जो चमण वठदो आ मुझो अल्लाह उनके दुनिया जे हर कम में कामयाबी नसीब करे छडींदो अमड़ के जी चवण जो अलग फायदो आ अब्बे के जी चवण जो अलग फायदो आ अजकल जा कुछ नौजवान अमड़ जे कदमन में पिया हुंदा हन ऐ अब्बे के ई समझंदा जण घर जो को वधलो भाती हुजे खबरदार थी नौजवान अमड़ जे कदमन में जन्नत त उन जन्नत जो दरवाजो रब तुझे मुझे बाबा साईं के बनायो आ अगर बाबा न हुजे हां त तुझी मुझी
मुझी अमड़ की थे हाँ जेका तुझी मुझी अमड़ थिया ओहा तुझे मुझे बाबा साईं जे करे थिया इन करे अबे जा कदम चुमण सा अबे सा कचहरी करण सा उमरन जो सवाब मिलंदो आ जी जल अमड़ जा कदम चुमण सा मुझो रब हजन जो सवाब नहीं छॾींदो आ। उन नंढड़े बारड़े बादशाह के चयो बादशाह मुझे जीजल अम्मा मुखे मनाओ कई पैसा कोन खपन पहिरीं तू दवा खा अगर दवा तोखे फायदो ॾेई छॾे तुंहिंजा दर्द खत्म थी वञनि पोइ मुझे अम्मा चयो जेको वणई सो ॾिजां। बादशाह निहारे दवा दे निहारियो अल्लाह जे ज़ात उन दवा के ज़ुबान हाल अता फरमायो उन मिटड़ी ॻाल्हायो ऐ बादशाह ऐ बादशाह मुझे हयत दे निहार जा तमाम मिटड़ी जो ज़रड़ो हां पर हिन मुंह मिटड़ी जे पोया जय अल्लाह जे मानी जे गोढ़न वारियूं दुआऊं महबूब मुस्तफा ते दुरूद पढ़न वारियूं सदाऊं खुदा ऐं मुस्तफा एदियूं कबूल करे छॾियूं हन मुखे त छा पर जे इहे नाकारा थियल दवाऊं जंहिंमें बि अॼु हथ विझी खाईंदे शिफा तुझे ला रब पंहिंजे कुदरत में लिखी छॾी आ। अमड़ जीजल जे दुआउनि जे सदके बचड़े दवा ॾिनी बादशाह खाधी उन जा खाइण शर्त दर्द खत्म थी विया चई बचड़ा मुंहिंजा दर्द खत्म थी विया हाणे हुकुम कर छा खपे चई बादशाह तरस अमड़ खां पुछी अचां जॾहिं अमड़ ॾे आयो बादशाह जो कासिद आयो इन जे अमड़ के घुरायो वने बापर्दह औरत आई ऐ अल्लाह जी बानी इन दवा जो मुआवजो तोखे छा खपे उन जी जलमा जवाब दिनो ऐ बादशाह तू छा दी दे दियण वारो मुझो बेनियाज रब मुझे ला काफिया ऐ वसीलो मुझे ला मुझो महबूब मदीने जो घोट काफिया। ऐ बादशाह तू छा दींदे बादशाह चयो अज हिकड़ो अर्जड़ो थो कया हूं बादशाह तवा मुजी रयत आयो मगर अल्लाह तवा जे हथा मुखे शिफा दिनी आ मां हिकड़ो अर्जड़ो थो कया कबूल कयो उन औरत चयो बादशाह चयो मुजी दिल थी चवे मां तोखे हिन महल जी रानी बनाया तू मूसा निकाह कर मां तोसा शादी करे तोखे हिन महल जी रानी बनाया ऐं तुझे बचड़े खे पंहिंजे बादशाही जो वडो वडो शहजादो बनाए छॾिया। ऐ मुसलमान ए नौजवान ए पक्का पोढ़ा कुराड़ा लतीफ सरकार तो असा के सड करे चयो छाला वनी छो अदा तू तबेली थी तो बिन जो वठ जो कंझ कजरी मरब जी जग जो वाली जो सुख्यो हूं दोसो जंहिंजो इश्क अल्लाह सा पंहिंजे रब सां प्यार कर पंहिंजे मदीने जे घोट महबूब मदीने जे ताजदार सां प्यार कर ऐ बेवफा मुसलमान रुनो रात जो तू भी हुंदे रुनो रात जो मां भी हुंदुसे तुझी मुझी अमड़ भी रुनी हुंदी तुझी मुझी ज़ाल भी रुनी हुंदी रुनमदो सब को वा छाजेला को औलाद जेला अल्लाह से मुझे बच्चे जो सुभाणे परचो आ उनके पास कजा को इन ला मौला मुझो बचड़ो मास्तरी जी टेस्ट ॾियण थो वञे पास कजा को इन ला मौला मुझे मुर्स जो सुभाणे केस आ उनके कामयाबी ॾिजा सब को रुनो आ पंहिंजे पंहिंजे मतलबन जेला पर मुझो मदीने जो घोट जॾहिं भी रुनो आ अम्मा आयशा सिद्दीका सुनी फरमाईंदी आ आधी रात जो ॾिठ में त मुझो महबूब मदीने जो घोट अल्लाह जे दरबार में सजदा बि ॾेई रहियो आ ऐं ज़ारो कतार सावण जो मींहुं भी वसाए रहियो आ
भर में पी करे कन्नड़ो खड़ी न्या त जेडी मल मुझो मुस्तफा दुआ तो घुरे चवे तो ओ मुझा करीम रब मुझे गुनहगार उम्मत जी पारत हुजई ऐ बेवफा मुसलमान तकरीर खत्म कईमो मुखे जवाब दे इए कुर्ब कंदो बियो कहे सा वफा इए कुर्ब कंदो केर कहे सा वफा जिया आ है वफा कई मुझे सुने मुस्तफा ये कुर्ब कंदो मुझे मदीने जे मीर तो असा जावल ही कोन होयासी तुझो असा जो अब्बो अम्मा दादो पड़ दादो केरे जावल कोन हो 1400 साल अग मुझे मदीने जे मीर रातन जो रातू जागी तो असा किनन कोझन ला दुआऊं घुरियो अल्लाह के परचायो अल्लाह के राजी कयो अज जेको तू असा मुसीबतन खा बचल हो अज जेको तू असा अल्लाह जे अजाबन खा बचल हो अज जेको तू असा मुश्किलातन खा बचल हो ए तुझो मुझो कमाल ना है मुझे मदीने वारे साईं जे दुआन जो कमाल आ न त कुरान खोले दिस दुनिया जी तारीख खोले दिस अग में अंबिया दुनिया ते आया उनन जे उम्मतन जो हाल दिस रोह कंदा होया चमण नबी जो न वठंदा होया अल्लाह जो अजाब नाज़िल थींदो हो के भोला थी विंदा हा के बांदर थी विंदा हा के रिछ बनजी विंदा हा खुदा जो कसम थई जरा अंदर में झाती पाए जरा पान में झाती पाए जिया दुनिया जे आईने में पंहिंजो मुंह नजर ईंदो आ इए दिल वारे आईने में झाती पाए ओहो कहिड़ो ॾोह आ जेको तो असा न कयो आ हिकड़ो जवाब जो मुझा दोस्तों एड़ो हिकड़ो ॾोह ॿुधायो जेको तहां सा छडियो हुजे ठग जे तो असा में गिला तो में असा में कूड़ तो में असा में जिना तो में असा में शराब तो में असा में तौबा तौबा अल्लाह पनाह में रखे व्याज जहड़ी हेड़ी अजाब जहड़ी मुसीबत भी अजुकल चंगन भलन छे घरन में पेजे या अल्लाह पंहिंजे महबूब जे सदके मुआफ़ फरमा छा हाल थी गयो मुसलमानन जो एड़ी गदियूं आदतूं पेजी वयूं पो बि रब अज़ाब नाज़िल कोन थो करे कंहिंजे करे मुंहिंजो रब चवे थो जेकॾहिं हिकिड़े हज़ार में 999 गुनहगार हूंदा आहिनि पर जे हिकिड़ो बि मुंहिंजे मुस्तफ़ा जो प्यार सीने में रखंदो आ उन हिकिड़े जे करे मां रब सभिनी तां अज़ाब दूर करे छॾींदो हा यादि रखी छॾ अॼु जेको तूं असां बचा पिया आहियूं न पंहिंजे करतूतन जे करे इबादतन जे करे न उन अल्लाह जे सालिहन सादिकन जे करे जन जे अंदर में मुझे मुस्तफा जो प्यार मौजूद आ जन जे अंदर में खुदा जो खौफ मौजूद आ जेके रात जो थी जागन था जेके रात जो थी करे रोई अल्लाह जे दरबार में दुआऊं घुरन था तू असा उनन जे करे बचा पिया हो मुसलमान कदर कर पांजे जिंदगी जो उजड़ गए वो बाग जिनके लाख माली थे अरे सिकंदर जब दुनिया से गया दोनों हाथ खाली थे ए सब इते छडियो वींदे जे लतीफ सरकार फरमायो आ जनीदा दुन बिज तनी बि तुझो आसरो अवल दई उन्हनि खे पोइ उभारी सिज इन बनीअ मथा बिज कई हारी दड़ हलिया वया बनी सागिया गोठ गुलाम हैदर बल्लाह जे बारो बनी सागिया हजारे आया हजारे वया हलिया जमीन ओहाइया सिज ओहोइया आसमान ओहोइया जी वञण वारा विया इए हिकड़े ॾींहुं तोखे असां खे भी वञणो आ इहा जमीन हिते पई हुंदी इहे जायूं हिते पयूं हुंदियूं ऐं मुसलमान कुछ भी खणी कोन वींदे सवाइ हिक शइ जे जेका नेकी कई हुंदई चंगाई कई
हुंदई, खुदा जे खौफ में जिंदगी गुजारी हुंदई, मुझे मदीने वारे मीर जे इश्क में गुजारी हुंदई। इहा शय तोसां कब्र में भी गॾु हलंदी त क़यामत में भी गॾु हलंदी। अच मुंहिंजा दोस्त, अच ताजो अज़म कयूं, अच ताजो वाइदो कयूं। अल्लाह मौक़ो ॾिनो आहे, काई ख़बर कान्हे आशिक़ राजपुर ताहिरी सजण साईं जो दीवानो सुभाणे ज़िंदह हुंदो या न हुंदो, सुभाणे त परे जी ॻाल्हि आहे। हे पसाह जेको मथे थियो आदम ख़बर नाहे अला इहो मुकमिल थींदो, अला अॻे ई को पैगाम अची वेंदो। अच त इन मिलियल ज़िंदगीअ जो क़दर कयो, यादि रखी छॾ ऐं मुंहिंजा दोस्त। अल्लाह फरमाए थो अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसन अमला। खुदा चवे थो तुंहिंजो दिमाग़ ख़राब छो छाती आहे, तोखे ज़िंदगी मां रब ॾिनी आहे। अगर जवानीअ ते नाज़ थई त जवानी सोच तोखे कंहिं ॾिनी आहे, अगर हुस्न ते नाज़ थई हुस्न तोखे कंहिं ॾिनो आहे, अगर दौलत ते नाज़ थई दौलत तोखे कंहिं ॾिनी आहे, अगर इज्जत ते नाज़ थई इज्जत तोखे कंहिं ॾिनी आहे, अगर कुर्सीअ ते नाज़ थई कुर्सी तोखे कंहिं ॾिनी आहे। मुंहिंजो अल्लाह तो फरमाए मथे भी निहार हेठि भी निहार, जेको ॾियण ते क़ादिर आहे उहो खसण ते भी क़ादिर आहे। मुझो खुदा फरमाए तो पंहिंजे मुल्क ॾेई निहार, उहो मुशरफ परवेज़ मुशरफ जेको डंडी खणी दुनिया के हलाईंदो हो, अॼु खैरात तो घुरे त मूंखे पाकिस्तान अचण ॾियो। उहो अदो शरीफ नवाज़ जेको आर्मी जे ऑफिसर खे टेड़ो हथ ॾियण भी पसंद कोन कंदो हो, अॼु वेचारो मुंहिंजा प्लेटिलेट्स जे करे अॼु इंग्लैंड में वेठो जलावतन गुज़ारे। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उहो ई अदो मांजो पंहिंजो तुंहिंजो असांजो अदो आसिफ ज़रदारी जेको इशारे ते अलाए छा जो हीअं कंदो हो त हेॾे हीअं कंदो हो त हेॾे, अॼु उन जी ॻाल्हि कोई ॿुधण लाइ तयार कोन्हे। मुंहिंजो अल्लाह तो फरमाए मां उहो ई बेनियाज़ आहियां जेको हेठनि खे खणी मथे कंदो आहे त मथनि खे खणी हेठि भी करे छॾींदो। अचो त गॾिजी अल्लाह जे दरबार में तौबा कयूं, अल्लाह जे दरबार में याद को न हुंदी न अल्लाह सिजलहे तो पियो। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह ताला मियां नूर मोहम्मद जूं ही कावशूं क़बूल फरमाइंदो, अल्लाह ताला उन जे भाइरनि जी कावशूं क़बूल फरमाइंदो। मुंहिंजा दोस्तों कुरान करीम जी आयत पढ़ी हुयम वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक। मुझे रब चयो पंहिंजे महबूब खे मुंहिंजा मुस्तफ़ा ये सब कुछ तुंहिंजे ई करे पैदा कयो आहे। मुंहिंजा महबूब जेकॾहिं मां रब तोखे न पैदा कयां त कंहिंखे ई पैदा कोन कयां। मां अल्लाह खे पंहिंजे जलवनि खे ॾिसण जी ज़रूरत हुई। मुंहिंजा महबूब जलवा मां ख़ुदा जा हुया, लेकिन मां अल्लाह तो महबूब जे सूरत में पंहिंजे जलवन जा पाण दीदार कया हन। ऐं मुंहिंजा मुस्तफ़ा दुनिया के ऐलान करे ॿुधा मां रब तो हुकुम कयां जहिड़ा आहिनि तहिड़ा जाओ था वञनि। पहुची पो मां अल्लाह के चवनि मौला माफ़ी ॾे। मुंहिंजा मुस्तफ़ा तूं रुॻी ईअं चयो त मौला मुंहिंजा अथई पार त अथई त मां अल्लाह माफ़ करे छॾियां। फस्तगफिरुल्लाह अल्लाह त हिते भी आ, अल्लाह त हुते भी आ। हाणे जाऊ कमा मुराद चाहे हिकड़ो जुमलो चवां, जाऊ कमा मुराद इहा नाहे त मदीने जरूर पहुचो, अल्लाह तौफीक ॾे त मदीने वञो, पर आशिकन उशाकन इन मां मुराद वरतिया त जाऊ कमा मुराद आ त जेॾी महिल न दुआ घुरी दुआ घुरण खां पहिरीं दुरूद मुझे मदीने वारे मीर ते रोई ईअं पढ़ जो तुंहिंजे दिल मां आवाज़ अचे त मुंहिंजो मुस्तफ़ा मुंहिंजे दिल में मेहमान थी आयो आ। पंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के पंहिंजे हिन दिल जे सहन में सजाए करे ऐं पोइ तसव्वुरे यार करे दुआ घुर त मुंहिंजो अल्लाह तुंहिंजी हर हिकु दुआ क़बूल करे छॾींदो। मुंहिंजा दोस्तों इंशाअल्लाह ताला जो नमाज पढ़ंदासीं। मस्जिद के हेॾा आयुस ॾिठम ॿाहिरों न मस्जिद जा गोया ईअं पियो लॻे ॼण दर बंदि लॻा पिया आहिनि। ख़ुदा जे वास्ते ईअं न कयो, मस्जिद के आबाद कयो। जंहिं ॻोठ जी मस्जिद आबाद आहे उन्हनि जे घरनि खे मुंहिंजो रब आबाद करे छॾींदो। मस्जिद के आबाद कयो, अल्लाह तव्हांजे घरनि खे आबाद कंदो। नंबर 1 त वाइदो मूसा न पंहिंजे रब सां वाइदो कयो त अॼु खां पोइ नमाज पढ़ंदासीं इंशाअल्लाह ताला। नंबर 2 कंहिंजो हक़ कोन खाईंदासीं, कंहिंजो हक़ चओ कंहिंजो हक़ कोन खाईंदासीं, कंहिंखे ईज़ाईंदासीं कोन, कंहिंखे तकलीफ़ कोन ॾींदासीं। बस तूं इहे कम कर, यादि रखी छॾ तूं अल्लाह जो वली आहीं,
मां तो के खोले तो चवा हलाल जी रोजी कमाए कंहिंखे दुख न दे 5 वक्त नमाज पढ़ तू खुदा जो वली होलिया खुदा जे वली जी निशानी आहे कहिड़ी अल कासिब हबीबुल्लाह मुझे मान तो चवा मुझे मदीने जे घोट चवा त मेहनत करे कमाइण वारो अल्लाह जो दोस्त ऐ हारी ऐ मजदूर ऐ सजो ॾींहुं लाबारे करण वारा सजी रात थ्रेशर ते लोड़ण वारा सजी रात जनवरी महीने में पानी बहण वारा तुझी विख विख इबादत तुझी हिकड़ी हिकड़ी मुठ लाबारो इबादत तुझी हिकड़ी हिकड़ी मुठ थ्रेशर में इबादत ओ जमींदार तुझो बनीअ ते विख विख हलण इबादत ऐ कारोबार वारा तुझो कारोबार ते वेहण भी इबादत बस हिकड़ो फर्क आ ओ कहिड़ो आ हथ तुझो कार ने हुजे ही दिल तुझी पाजे यार ने हुजे बस सस्तो सौदो सौलो सौदो मुझा दोस्त अजीज अगर चाही तो त मुझो करीम रब मुते राजी थी पे इन दिल जो सौदो कर मुझे अल्लाह सा मुझे महबूब मदीने जे ताजदार सा ओखी चई न घबराए न मुश्किल चई घबराए न मुसल्लो विछा अगर यकीन न चई न त हिकड़ी रात जाग घणी रातियूं गाला घणी रातियूं भले वा अजो की रात हुजे कहे वण जे हेठो अकेलाई में वञी वेह खुदा जो कसम खणी तो तोखे चवा जॾहिं न रात जा पूरा 12 थींदा ख़बर पवंदी त वण मां अचानक जे ज़िक्र जो लोलियूं शुरू थी बाराड़ी जे रहण वारो जवाब जो सच आहे या न तो मुखे तहज्जुद दे उथण ला मोबाइल जॾहिं उथारे उन वणण वारन पखिन के केर तो उथारे जवाब तने 5 मिंट रब जो जिक्र कंदे कंदे वरी चुप थी विदा वरी पूरो हिक थींदो वरी जिक्र जो लोलियूं वरी चुप ता ते जिक्र जो लोलियूं केडी मल ते हलंदियूं हन जो जेस तई बाक फुटंदी आ तेसी हलंदियूं हन जॾहिं बाक फुटी विंदी त जेडो केडो पखी आवाज करे ऐं उडामण जो बोलियूं करे विंदा हन ऐं मुखे जवाब दे मुसलमान तू जो मुजू पल्लियूं भरियूं पयूं हन अन जो तू जो मुजू गुंदियूं अन जो भरियूं पयूं हन बोरियूं अन जो भरियूं पयूं गोदाम भरिया पिया हन बैंकूं पैसन सा भरियूं पयूं उन पखिन में चारन वट छाहे उनन जो केड़ियूं पल्लियूं भरियूं पयूं हन एतरी गुजड़ीअ में दाणा चुगी आया को भी निंड्र नथा कन मुजा मौला चौं था मुजा मौला तुंजा लख एहसान जो हिम्मत ॾिनी थई ब दाणा चुगिया थो जेको ब दाणा चुगे ओ सजी रात जागी इबादत करे ऐं जेको सजो ॾींहुं 10 मानियूं वेले ते सटे ऐं अचे घर चे इए सुमे जो अल्लाह ताला पंहिंजी पनाह में रखे ॾाहो थी इए न मारन रीत जे सोन मटाइन सेण ते अंजी अची उमर कोट में कदस कान प्रीत ऐं मुंहिंजा दोस्त अजीज याद रखी छॾ इहे पखी तो असां के दर्स ॾेई रहिया आहिनि नमाज जो टाइम थियण वारो आहे हे जुमलो चई थो था त पखी तो असां के दर्स कहिड़ो था ॾियनि उथी आधी रात ओ पखी लाद न वने उथी आधी रात पखी लात लवने पंहिंजे मालिक जो वेठा जिक्र कने उथी आधी रात ओ पखी लात लवने उथी आधी रात पखी लात लवने पंहिंजे साईं ते प्या दुरूद पढ़ने उथी आधी रात है पखी वक्त विवाद पुकारन था असा इंसानन खे उठारन था है कयो नजर सबने दे अदा निहारन था कयो नजर सबने दे निहारन था चवन हाय हाय बोड़ा की न बुधने उथी आधी रात
ऐ मुंहिंजा दोस्त अजीज इंशाअल्लाह ताला हींअर मगरिब जी नमाज़ ते पढ़ंदासीं न चओ इंशाअल्लाह बहानो न बनाए नौजवान जिंदगी जे मथा कोई भरोसो ना है सुभाणे जी गाल न कर सुभाणे कह ॾिठी आ मौक़ो मिलियो थई सोन जी खान जा कटीना मुंहिंजो 100 रुपया किरी पियो आ हेदे हेदे अदा मुंहिंजो 100 त कोन ॾिठई ऐं मुसलमान अंदर में एहसास पैदा कर 100 रुपया किरी पे गली जा 10 चक्कर लगाई नमाज जो टाइम कज़ा थी वने मस्जिद जो रुख ही न करी छा तो मुसलमान जानो अल्लाह जे नमाज जे वक्त जी कदर ऐं कीमत 100 रुपए जेतरी भी कान्हे आही केर मुसलमान इए न कर डाहो थी अल्लाह ताला जी जात बाबरकात तमा सा सभनी जे हाल ते रहम फरमाए रब्बे जुल जलाल जी जात मियां नूर मोहम्मद ऐं उन जे भाइरन जे ये महफिल मीलाद ऐं जिक्र जी सुणे अब्दुल कादिर जीलानी महबूब सुभानी जे निस्बत जे यारी जी महफिल कबूल फरमाइंदे अल्लाह ताला उन जे रिज़्क रोज़ी बचड़न में बरकतूं अता फरमाए अल्लाह ताला तमा सा जो अचण कबूल फरमाए मुंह किने कोजड़े गुनाहगार जो बुधाइण कबूल फरमाए अल्लाह तवा जो कबूल फरमाए तरफैन के मुझो रब अमल करण जी तौफीक अता फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू हाने हियर दुआ खां पो अज़ान नमाज थी बाद में सलातो सलाम पढ़ंदासी छो तो नमाज जो टाइम थी वयो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसनतन व किना अज़ाबन नार अल्लाहुम्मा इग़फिर लिजमीइल मुमिनीन वल मुमिनात अल्लाहुम्मा रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा बिहक़ इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना